सकरन रिपोर्ट काजी जावेद सनाई DSP सकरन नियाज हुसैन फारूकी SHO सकरन अब्दुल मजीद आराई सकरन थाने ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई आहे त बेनज़ीर इंटरचेंज सकरन वट चेकिंग दौरान बलोचिस्तान खां नवाब शाह ऑफिम स्मगलिंग कंदड़ गिरोह के बिन जवाबदारन हर एक मोहम्मद इस्माइल वल्द मोहम्मद गुल बिरोई अली खान वल्द मोहम्मद इसाक बिरोई के गिरफ्तार करे वरतो है, जेके अच्छे रंग की अल्टो कार्ड नंबर BTQ 490 में अफीम खणी वही रहा हुआ था। तलाशी दौरान संदन कार के कुछ खानन में 25 किलोग्राम आला क्वालिटी जो अफीम हथ किया है, जैसी मालियत 1 करोड़ का मथे बुधाई पई वने। हिनन वो भी बुधाओ तो गिरफ्तार जवाबदार मथा गुनाह नंबर 276/2023 कलम 9 CNSA SF तहत केस दाखिल किया वियो है, जडे त गिरफ्तार जवाबदारन मथा बियन थानन ते पिण संदन बाबत मालूमात हासिल कई वेंदी। गिरफ्तार जवाबदारन वटां 4000 रोक रकम पिण मिली है। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान गिरफ्तार जवाबदारन जा मुंह ढके मीडिया आडो रेखारिया विया। संजूरो रिपोर्टर हैदरबख्श जंग शहीद दराजा शरीफ लगंबड़ बल्दियाती चूंडन में मुखालिफन जी फारिंग में शहीद थियल अगुणो सूबाई सलाहकार शहीद फ़कीर नूर हसन वरियामाणी ऐं ॿियनि 12 शहीदन जी 8 वर्सी संजूरो जे मदरसा सबगतुल कुरान में मल्हाई वई। वर्सी तकरीब के हुर्ज माजे मोजिज़ मोतबर शख्सियत अगोणे MPA खलीफ़े वरियाम फ़कीर वरियामाणी खिताब कंदे चो त असांजे ख़ानदान सदाईं पंहिंजे मुर्शिद रहबर जे हुकुम के लबैक कंदे जान जा नज़राना ॾिना आहिनि। शहीद नूर हसन वरियामाणी ऐं ॿियनि शहीदनि पंहिंजे मुर्शिदनि जे बचड़े के बचाईंदे शहादत जो जाम पीतो। असांखे शहीद नूर हसन ऐं ॿियनि शहीदनि ते फ़ख्रु आहे, जंहिं असांजे ख़ानदान जो ॻाट ऊंचो कयो। दरगाह शरीफ पीर जो ॻोठ फ़ैसला कमेटी जे चेयरमैन ऐं अगोणो MPA हाजी पीर बख्श जोणे जो ख़िताब कंदे चो त शहीद नूर हसन हिकु नंढी उमिरि में जेको पार्टी ऐं जमात लाइ सियासी कमु कयो, उहो हर हिकु माण्हूअ जे वस जी ॻाल्हि नाहे। पार्टी ऐं जमात नौजवाननि खे बि शहीद नूर हसन जी छॾियल मिशन खे पूरो करण लाइ हिन वक़्तु अॻियां अचण जी ज़रूरत आहे। वर्सी तकरीब के फ़कीर ज़फ़रुल्लाह वरियामाणी खलीफ़ो गुल हसन महर फ़कीर सादिक भाणेजो मुफ्ती मोहम्मद रफ़ीक सिकंदरी फ़कीर बच्चल वरियामाणी फ़कीर तारिक वरियामाणी हाफिज़ अब्दुल कयूम महर फ़कीर इब्राहिम महर फ़कीर अली हसन वरियामाणी फ़कीर नसरुल्लाह वरियामाणी फ़कीर अली अहमद शाह ग़ुलाम रसूल बहन मोहम्मद अली धारेजो फ़कीर सादिक भाणेजो इश्तियाक अहमद आरे मंसूर लगारी अली गुल खास केली फ़कीर मदद लगारी मुनीर खास केली हाजी सलीम मलिक फ़कीर मुनीर लगारी गाजी खान खोरखानी ज़हीर अहमद जट खुदा ॾिनो काशाई साहिल महर फ़कीर सुबहान हिंगोरो फ़कीर हैदर चंग ऐं ॿियनि ख़िताब कयो। आख़िर में शहीद नूर हसन वरियामाणी ऐं ॿियनि शहीदनि जे इसाले सवाबला नंगर तक़सीम करे दुआ घुरी वई। ब्रेकिंग न्यूज़ झंडो मरी अफ़सोसनाक ख़बर गोट अल रखियो पठान जो 3 साला मौसूम बाड़ो डासूड़ी शाख में ॿुॾी वियो लाशत। उस्मान शाह हड़ीवे जो गोट अल रखियो पठान में 3 साला बाड़ो एहसान पुट कबूल पठान गोट भरसां वहंदड़ शाख भरसां रांदि कंदे किरी पियो। बाड़े खे किरंदे ॾिसी बाड़नि दाहूं कयूं। दाहुनि ते ॻोठाणा ॿुॾी वियल बाड़े जी ॻोल्हा कई, जेको अॻिते लुड़ी वियो, जंहिंखे कढी अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि पारां तस्दीक कई त बाड़ो फ़ौत थी चुको आहे। लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। बाड़े जी माउ खे बेहोशी जा दौरा, ॻोठ में सोगवारो माहौल। हक़ TV न्यूज़ रिपोर्टर नौकाफ मरी झंडो मरी। मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर SSP मटियारी नूरुल हक जी क़यादत में मटियारी पुलिस जो रूपोश ऐं इश्तिहारनि ॾोहारनि ऐं मंशियात जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ जॻहनि ते सर्च ऑपरेशन ऐं क्रैक डाउन कयो वियो। 600 खां 800 लीटर कचो शराब 3 मंशियात फ़रोश गिरफ़्तार करे मंशियात हथ करे वरिती ऐं मटियारी थाणे ते केस दाख़िल कया विया आहिनि। SP मटियारी नूरुल हक जी क़यादत में पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि जी वॾी नफ़री साण करे ॻोठ ब्राह्मण जे VC ऐं पेरो खोसो में ज़बरदस्त कार्रवाई कई ऐं तक़रीबन 600 खां 800 कचो शराब हथ करे वरितो, जॾहिं त 3 मंशियात फ़रोश हर हिकु बदनाम ज़माना शहरियार मजीदाणो जवाद हुसैन पलीजो ऐं सादिक कलोड़ो खे गिरफ़्तार करे वटांसि। 807 मैन पुड़ियूं, 140 किलो मैन पुडिन ठाहिण जो मटीरियल, 2 कटा प्लास्टिक रेपर ऐं 1 कंप्यूटर कांटो, 5 अदद लोही थाल ऐं 1 मोटरसाइकिल हथ करे वरितो। मटियारी ऐं शाहपुर थाणे ते केस दाख़िल कया विया आहिनि। उन मौक़े ते SSP मटियारी मीडिया खे ॿुधायो त रूपोश ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं हर क़िस्म जी मंशियात शराब ठाहिण ऐं विकिरो करण वारनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी। 31 अक्टूबर 2019 रहीम यार खान ज़िले जे तालके लियाकतपुर जे चीनी ॻोठ में पेश आयल मुल्क जी तारीख़ जी सभ खां वॾी ट्रेन खे बाहि लॻण जी ॾारींदड़ साने तेज़ गाम खे अॼु 4 साल मुकमल थी विया आहिनि, जंहिंमें 50 मुसाफ़िर शहीद अलमनाक साने में शहीद थींदड़ मीरपुर ख़ास जा रहवासी हुआ। सुभाणे 31 अक्टूबर 2023 बरोज़ आङारे ॾींहुं
सुबुह 11 वॻे बहरीन ख़ास बैंक्वेट में मेड़ाको थींदो जंहिंमें क़ुरान ख़्वानी ऐं फातिहा ख़्वानी समेत नाले वारा आलम सगोरा बयान कंदा। अमा समेत समूरनि शहीदनि जे वारसनि ऐं वारसनि खे हिन तक़रीब में शिरकत जी गुज़ारिश कजे थी। तक़रीब जी पुॼाणी ते खाधे पीते जो पिणु बंदोबस्त कयो वियो आहे। पारां ऐवान सावत मीरपुर ख़ास ऐं सहकार चौधरी निज़ामुद्दीन आराई सूमार समेत मीरपुर ख़ास। सजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन पीपी ज़िले सजावल जो सदर साबिक MP एरेस मोहम्मद अली खान मलकानी साहब अगुणो ज़िले सदर अरबाब वज़ीर अहमद मेमन अदी रिहाना लगारी रेस इकबाल खान चांडियो ज़िले सजावल जो चेयरमैन रेस दानिश खान मलकानी अदी ही रसो राजा रमीज़ुल हक ज़ऊर अरबाब कामरान मेमन डॉक्टर इकबाल मेमन वाहिद दिनो परियाड़ जिन जी मैडम फरिया टालपुर साहिबा सां मुलाक़ात ज़िले सजावल जे सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। मटियारी रिपोर्ट अजीज़ गुल खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर जमीयतुल उलमा इस्लाम सिंध जो रहनुमा अल्लामा राशिद मामून सूमरो जो खैबर नेशनल हाईवे ते जमीयतुल उलमा इस्लाम खैबर जे अगवाननि शानदार वालहाना इस्तक़बाल कियो। सिंध अमन रैली मथां गुलनि जी वर्खा करे खेसि सिंध जी सूखड़ी अजरक ओढ़ाई वई। खैबर में हर साल जी हिन साल भी जमीयतुल उलमा इस्लाम पारां इस्लाम जिंदाबाद जलसो खैबर शहर जे शहबाज टाउन में मुनक़द कियो वियो। जलसे जी अगवानी खैबर जे जमीयतुल उलमा इस्लाम जे अगवान हाफ़िज़ रजीब नोहे पोटो मौलवी अब्दुल गफ्फार खैबर मौलवी अब्दुल हक खैबर मौलाना अब्दुल कदीर हक्कानी हाफ़िज़ मोहम्मद अली खोसो हुसैन हैदरी चौहान जे तरफ़ां जलसे जी अगवानी कई वई, जंहिंमें वॾा आलम दीन शरीक हुआ। मौलाना राशिद मामून सूमरो जलसे में पंहिंजे कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त सिंध अमड़ मां सां गॾोगॾु फ़लस्तीन जे हक़ ऐं सिंध ज़ालमनि समेत सिंध जी तारीख़ जो न पर पाकिस्तान जी तारीख़ जो वॾो जलसो कराची में मुनक़द कयो वेंदो। हिन चयो त ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़िलाफ़ जिदोजहद जारी आहे, जारी रहंदी। कल्ह जेकी साइकिलनि ते हलंदा हुआ इहे करप्शन जे पैसनि मां अरबपति थी विया आहिनि। अफ़सोस आहे सिंध खे सिर्फ़ु पुरियो ऐं लुटियो वियो आहे। सिंध जा रहवासी बुख विघी अपघात करण ते मजबूर आहिनि। हुकुमरान अवाम खे बुख ऐं बदहाली खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। हिन चयो त मटियारी में 4 सालनि जी मौसूम ॿारनि सां जिनसी ज़्यादती सां गॾु क़तल कयो पियो वञे। हिन मटियारी ज़िले में मोटरवे मेगा स्कैंडल ऐं करप्शन करे अरबे रुपया हड़प कया विया आहिनि। हिन मटियारी ज़िले खे यतीम बणायो वियो आहे। अस्पताल स्कूलनि जा पैसा खाधा विया आहिनि। हिन चयो त GUI इंशाअल्लाह कामयाब थी अवाम सां थींदड़ इस्तिसाल जो अज़ालो कंदी। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाए जानवरनि जी पालना वारी खाते लाइव स्टॉक नवाब शाह पारां ॻोठ मोहम्मद खान मक्सी में जानवरनि जे इलाज ऐं तपास जी मुफ़्त कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें जानवरनि जी माहिर डॉक्टरनि शिरकत कई, जिन में डॉक्टर एजाज़ हुसैन लगारी, डॉक्टर शाहिद अली काइम खानी, डॉक्टर गुलाम मुस्तफ़ारिन, डॉक्टर गुलाम मुर्ज़ा राव, डॉक्टर बाबन राव, डॉक्टर अब्दुल मजीद जमाली, डॉक्टर महबूब अली ख़ासकेली, डॉक्टर लियाकत भट्टी ऐं डॉक्टर वसीम संजरानी शामिल हुआ, जिन 100 खां वधीक जानवरनि जी तपास कई। जॾहिं त बीमार जानवरनि लाइ दवाऊं पिणु ॾिनियूं। उन मौक़े ते डॉक्टरनि पारां मालवंद माण्हुनि ॻोठाणनि खे जानवरनि जी पालना बाबति हिदायतूं ॾिनियूं, ख़ासि करे मायो ॿाकरो ऐं गांव माल कीअं धारिजे ऐं उन जी खाद खुराक समेत संदनि सिहत बाबति छा करणु घुरिजे। ॻोठाणनि पारां मालूमात हासिल करण बाद डॉक्टरनि जी टीम खे यकीन ॾियारियो त हू संदनि ॿुधायल हिदायतुनि ते ज़रूरु अमल कंदा। डॉक्टरनि पारां मालवंद ॻोठाणनि खे उहो पिणु ॿुधायो त जेकॾहिं हू संदनि ॿुधायल तरीक़े मूजिबि जानवरनि जो ख़्यालु कंदा त माल बीमार बि घटि थींदो ऐं खीर जी पैदावार में पिणु इज़ाफ़ो थींदो। उन मौक़े ते कैंप जी ऑर्गेनाइज़र ऐं ॻोठ जे नेक मर्द अली रज़ा मक्सी डॉक्टरनि जी टीम समेत आयल महिमाननि जो आदर भाव ऐं शुक्रियो अदा कयो। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी न्यू सईदाबाद ऐं भरपासे में बदमनी ते ज़ाब्तो न आयो। न्यू सईदाबाद जे विच शहर मां तारिक मोबाइल शॉप में 3 नामालूम हथियारबंदनि दाख़िल थी उते वेठल माण्हुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए सख़्त मारकुट करण बाद 2 लख रुपया कैश ऐं 42 मोबाइलूं जंहिंजी मालियत 15 लख रुपया ॿुधाई पई वञे फुर करे फ़रार थी विया। इतला ते पुलिस पहुची जांच करे रही आहे। वारदात सबबि शहर में ख़ौफ़ वहिरास फैलिजी वियो आहे। रिपोर्ट गुलाम शाह नवाब शाह पुलिस पारां STP जयपुर अमन एहतजाज मथां लाठीबाज़ी करे कारकुननि खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ STP चेयरमैन जे ऐलान ते STP ज़िले मटियारी पारां मरकज़ी अगवान ॼाम शौकत अबड़ो ज़िले सदर अब्दुल फत्ताह गाहूटी, अब्दुल हकीम नोहे पोटो, रसूल बख्श सोलंकी, मूसा लुड़को, आसिफ लुड़को, मल्हार शीदी, जिस्कम अगवाननि सजील सिंधी ऐं ज़ुल्फ़कार ॾेथो जी अगवानी में मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। STP जे एहतजाज में जिस्कम कारकुन तोड़े शहरी भी वॾी तादाद में शरीक हुआ। मुज़ाहिरीन जो चवणु हो त नवाब शाह में पुरअमन एहतजाज नवाब शाह पुलिस जी पुलिस गिरदी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। अॼु जेको नवाब शाह में STP कारकुननि मौसूम ॿारनि तोड़े असांजे सिंधी औरतुनि मथां वांगारू पुलिस ज़ुल्म कयो आहे उहो बर्दाश्त जोॻो नाहे।
असांजी जमात पुरअमन आहे। असांजे अमन खे कमज़ोरी सम्झण वारा ॿुधी छॾनि त STP कॾहिं बि पंहिंजा प्लान न आहिनि छॾिया। मुज़ाहिरीन जो चवणो हो त असां सम्झूं था त निगरान हुकूमत भी PP हुकूमत जो तसलसल आहे ऐं नवाब शाह में मुक़रर समूरा अमलदार PP जा वांगारू आहिनि, पर नवाब शाह पुलिस ॿुधी छॾे त निसार किरियो अकेलो न आहे, पूरी सिंध निसार किरियो सां गॾु आहे। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण अवामी साबिक़ PP MNA सैयद अयाज शाह शिराज़ी साहब जिन जूं हिंदू बिरादरी लाइ ख़िदमतूं जारी। जाती शहर में हिंदू बिरादरी जी तारीख़ मंदर सां 11,000 बिजली जूं तारूं टकराइजण जी हिंदू बिरादरी जी शिकायत जो साबिक़ MNA साहब नोटिस वठंदे मसलो हल करे मटीरियल घुराए वरितो। जल्द कम शुरू करे रिलीफ मुहैया कयो वेंदो। हिंदू बिरादरी पारां शिराज़ी साहब जो शुक्रियो अदा कयो। हिंदू बिरादरी जो चवणो त असां गुज़िरियल 3 सालनि खां बरसात दौरान बिजलीअ जे करण जी ख़दशे सबबि इबादत करे न सघंदा हुआसीं, जंहिं लाइ असां हर कंहिंखे अर्ज़ु कयो पर को मुस्बत जवाब न मिलियो, न कंहिं मदद कई। पर साबिक़ MNA सैयद अयाज शाह शिराज़ी साहब जिन असांजी इबादत जो मसलो हल कयो, असां हर सूरत साणस गॾु आहियूं। अयाज शाह शिराज़ी साहब जिन जे अहिड़े अमल सां बैनुल क़वामी सतह ते हिंदू बिरादरीअ जे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि ऐं अॻवाननि पारां पिणु पज़ीराई ऐं दाद मिली रही आहे, जंहिं में उहो मुतासिर ॾिनो पियो वञे त पाकिस्तान में हिंदू बिरादरीअ खे तमामु हक़ हासिल आहिनि ऐं ठटे सिजावल जा शिराज़ी हिंदू बिरादरी सां हर हाल में सहकार कंदा रहंदा आहिनि ऐं हर मामले ते मदद कंदा रहंदा आहिनि। असां अहिड़े अमल खे साराहींदा रहंदासीं। फुल रिपोर्ट फैज़ सूमरो जिस्कम जे मरकज़ी सॾ ते कराची में सिंधी पोरियतनि खे फैक्ट्रियुनि मां बेदख़ल करण ख़िलाफ़ ठुल में जिस्कम पारां एहतजाजी मुज़ाहिरो। मामा शमन सूमरो, अरबाब अली गोलो, लियाकत अली सरकी, वसीम कुरैशी जी अॻवानी में रहवर चौक खां मुज़ाहिरीन हथनि में पार्टी जा झंडा खणी नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्त एहतजाज कंदे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी फोबिया कराची जी फैक्ट्रियुनि में कमु कंदड़ सिंधी पोरियतनि खे बेदख़ल करे बेरोज़गार कयो वियो, जेका सिंधियुनि जी ज़्यादती आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त सिंधियुनि खे फैक्ट्रियुनि मां कॾहिं बेरोज़गार न कयो वञे, वरना सिंध सतह ताईं एहतजाजनि जो सिलसिलो वधायो वेंदो।